प्रोग्राम पोस्टमार्टम सां गॾु हाज़िर आहियां अव्हांजो पंहिंजो मेज़बान दौलत थरी। अॼोके पोस्टमार्टम प्रोग्राम में पाण ज़िले थरपारकर जे तइलीम खाते में 2012 में मुबैना तौर ते थियल 290 जाली भर्तियुनि जो सबूतनि समेत ज़िक्र कंदासीं। दोस्तों, हूअं त तर्ज हर खाते में जाली भर्तियुनि जी हिकु वॾी लोध मुक़ररु थियल आहे, पर ॿियनि खातनि जी भेट में तर्ज तइलीम खाते जी ॻाल्हि करण खां ॿाहिरि आहे, जिते करोड़े रुपयनि जी मुबैना करप्शन समेत हज़ारे जाली भर्तियुनि जूं ख़बरूं ॿुधण लाइ मिलनि थियूं। नेब वटि 40 करोड़ रुपयनि जे करप्शन जे इल्ज़ाम हेठि झलियल तइलीम खाते मिरपखास जे करप्ट तरीन क्लार्क बचूमल महेश्वरी जी कोटा मां भर्ती थियल जाली मुलाज़मनि सां तर्जा स्कूल भरिया पिया आहिनि ऐं हुकूमती खज़ाने खे सालियानो करोड़े रुपयनि जो नुक़सान थी रहियो आहे, पर अञा ताईं न इहे जाली ड्यूटी चोर ऐं घोसड़ो मुलाज़म घर बेड़ा थिया आहिनि ऐं न ई वरी इन जाली भर्तियुनि में मुलविस बचूमल ऐं संदसि जालसाज़ टोले खे अॼु ॾींहं ताईं का सज़ा अची सघी आहे। बचूमल खे छॾियो खणी हू नेब वटि झलियल आहे, पर थर में हिते अहिड़ा केतिरा ई हर खाते में बचूमल मौजूदु आहिनि जिन बचूमल वांगुरु सरकारी खातनि जो सत्यानाश करे छॾियो आहे। थरपारकर जे अॻूणे ईडीओ लीलाराम माली जो ई मिसाल वठो, मरण वारो मरी वियो, पर हिन तइलीम खाते खे बचूमल वांगुरु जेको ॿिन्ही हथनि सां तबाह ऐं बर्बाद कयो, तंहिंजो वेझड़ाई में मिसाल मिलणु मुश्किल आहे। थर में करप्शन जे अबे जो लक़ब माणींदड़ लीलाराम माली ॿोली जो निहायती गंदो गलीज़ ऐं इख़्लाक़ियात खां वांझियल हो। इन पीपीए जे गुज़िरियल दौर में यानी 2012 जे हिकिड़े साल में सियासी आशीर्वाद ऐं रिश्वत मुबैना तौर ते टोटल 290 गैर कानूनी ऐं जाली भर्तियूं कयूं हुयूं, जिन जी अॼु ताईं अमली तौर ते का जांच थी न सघी आहे। पीर मज़हर जे दौर में सॼे सूबे में लॻभॻि 30-35 हज़ार जाली भर्तियूं थियूं हुयूं। ज़िले थरपारकर खे छॾे बाक़ी ॿियनि सभिनी ज़िलनि में इंक्वायरियूं थियूं हुयूं, जेके केस अॼु ताईं पेंडिंग में पियल आहिनि, पर थर में थियल अहिड़े क़िस्म जे जाली भर्तियुनि ते नेब समेत कंहिंजी पक पइजी न सघी आहे। एसिताईं जो हितां जे साञावन दुरियनि नेब ऐं एंटी करप्शन इख़्तियारनि खे सबूतनि सां गॾु काफ़ी भेरा दरख़्वास्तूं बि ॾिनियूं आहिनि, पर मुबैना तौर ते ॾेती लेती बैदि मामलनि खे उते ई लहमिटी कयो वेंदो रहियो आहे। चयो वञे थो त ताज़ो ई गुज़िरियल साल यानी 26 अक्टूबर 2018 ते सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस इन साॻी केस जे सिलसिले में सिंध जे चीफ सेक्रेटरी मुमताज़ शाह खे हुकुम ॾिनो हो त चीफ सेक्रेटरी जी सरबराही में कमेटी जोड़े 2012 में थियल जाली भर्तियुनि जी गैर जानबदाराना जांच कई वञे ऐं जांच में जेके जाली मुलाज़िम साबित थियनि उन्हनि खे हिकदमि घर भेड़ो कयो वञे ऐं जेके अहल ऐं हक़ीक़ी हुजनि उन्हनि खे भले पगारूं वग़ैरह जारी कयूं वञनि, पर चीफ जस्टिस जे इन हुकम जी रोशनी में अञा ताईं का बि अॻभराई थींदे नज़र नथी अचे। दोस्तों, ज़िले थरपारकर में ग्रेड 1 खां 15 ग्रेड ताईं थियल मज़कूरा जाली भर्तियुनि बाबति चयो वञे थो त इन्हनि 290 ॼणनि जी लिस्ट वज़ीर आला हाउस खां ओके थी आई हुई ऐं इन्हनि भर्तियुनि बाबति कंहिं बि अख़बार वग़ैरह में इश्तिहार न ॾिनो वियो हो ऐं न ई ॿियूं के कानूनी घुर्जूं पूरियूं कयूं वेयूं हुयूं। जॾहिं त इन खां अॻु बि अहिड़े क़िस्म जूं हर साल भर्तियूं थींदियूं रहियूं आहिनि, जिन भर्तियुनि बाबति बि चयो वेंदो हो त इहे लिस्टूं सीएम हाउस मां ओके थी आयल आहिनि ऐं वज़ीर आला हाउस जे मुबैना मंज़ूरी ॼाणाए अहिड़े क़िस्म जूं ज़िले जे हर खाते में भर्तियूं कयूं वेयूं हुयूं, जिन जी जांच थियण सां बि वॾा फाटनि जा इम्कान मौजूदु आहिनि। 2012 में तइलीम खाते थरपारकर में थियल अहिड़नि मुबैना जाली भर्तियुनि में 15 ग्रेड में 4 ॼणा, 9 ग्रेड में 252 ॼणा ऐं 1 ग्रेड में 34 ॼणा शामिल आहिनि, जॾहिं त इहे टोटल 290 ॼणा गुज़िरियल 5-6 सालनि खां क़ौमी खज़ाने खे ॿिन्ही हथनि सां लुटी रहिया आहिनि ऐं मक़ामी सतह जे डिपार्टमेंटल जांच दौरान इन्हनि मुलाज़िमनि मां काफ़ी ॼणनि जा कागज़ ऐं डिग्रियूं सभु जा सभु जाली ऐं बोगस साबित थी चुका आहिनि, पर मीडिया में बार बार ख़बरूं अचण बावजूदि को बि वास्तेदार इख़्तियारी वारो इन गैर कानूनी अमल जो नोटिस वठण लाइ तैयार कोन्हे। दोस्तों, ज़िले थरपारकर जे तइलीम खाते में 2012 में डीओ लीलाराम माली पारां सियासी आशीर्वाद सां जेके गैर कानूनी ऐं जाली भर्तियूं कयूं वयूं हुयूं, उन्हनि मुलाज़िमनि जी पाण खे हथायल लिस्ट मूजिबि 15 ग्रेड जे 4 ॼणनि में महताब राय पुट मीठाराम, आनंद कुमार पुट चंद्र कुमार, मनोज कुमार पुट खीपाल ऐं राजेश कुमार पुट अर्जन कुमार शामिल आहिनि, जॾहिं त 9 ग्रेड जे 252 ॼणनि
जी लिस्ट में कुमारी पूजा धी श्यामदास, ज्योति वासु धी ज्योति छोकरी जो नालो आहे या छोकरे जो नालो आहे, पुट मदनलाल, जयदेव कुमार पुट जेठानंद, प्रेम कुमार पुट अर्जन कुमार, प्रदीप कुमार पुट प्रताप राय, भरत कुमार पुट प्रताप राय, दीपक पुट लेखराज, हबीबुल्ला पुट दोदो खान, शाहनवाज पुट चनेसर, भीषम पुट साजनदास, मनोज कुमार पुट रविशंकर, जीतेश कुमार पुट ऋषि, ध्रुपति धी नरेंद्र कुमार, राजेश कुमार पुट सेवादारी, दोस्त अली पुट गुलाम अली, तनुमल पुट नैनुमल, तेजो पुट डूंगरो, अब्दुल कादर पुट जान मोहम्मद, कीमत राय पुट प्रभुलाल, मीर मोहम्मद पुट मोहम्मद आकिल, गुलामला पुट मोहम्मद यूसुफ, मकबूल अहमद पुट आचार, वेदव्यास पुट राणोमल, अशोक कुमार पुट प्रभुलाल, हाजरा दी मोहम्मद सिद्दीक, किशोर पुट ताराचंद, शौदेव पुट आसनदास मनोज कुमार पुट प्रभुलाल, भरत कुमार पुट चमनलाल, प्रदीप कुमार पुट सोनजीमल, ताराचंद पुट पीताम्बर दास, भविताबाई धी श्यामदास, अशोक कुमार पुट जय किशन, रमेश कुमार पुट खजूरोमल, राजेश कुमार पुट चमनलाल, सुरेश कुमार पुट मदनलाल, मुकेश कुमार पुट जीवराज, पुष्पा देवी धी सतरामदास, रेवाचंद पुट लच्छोजी, राजकुमार पुट आत्माराम, राजेश कुमार पुट पहलाजमल, जयवंती धी होतचंद, गुलाम फारूक पुट जमालदीन, मुकेश कुमार पुट साधुमल, खलीक जमा पुट पिन्यल, हरीश कुमार पुट मगाराम, अमन कुमार पुट दिलीप कुमार, पुष्पा कुमारी धी शिषपाल, गुलाम मुर्तजा पुट मोहम्मद रमजान, संगीता धी पीरूमलाई या बेरूमलाई, मोहम्मद यूनस पुट हुंदल खान, अर्जन कुमार पुट मानोमल, शौकत अली पुट दरिया खान, अली गुलाम पुट गुलाम मोहम्मद, मीना कुमारी धी परशुराम, मोहम्मद अयूब पुट आचार खान, भेरूलाल पुट टिल्लूमल, ओम प्रकाश पुट भंवरलाल, मीर अली पुट मोहम्मद दायम, हबीबुल्ला पुट सुल्तान, मोहम्मद रहीम पुट अली मोहम्मद, अब्दुल गनी पुट मोहम्मद एहसान, जुल्फकार अली पुट मोहम्मद हसन, वेद व्यास पुट रिजुमल, वाहिद बख्श पुट मोहम्मद इब्राहिम, हबीबुल्ला पुट महमूद, दयाबाई धी अमोलक, कौशल्या कुमारी धी मोहनलाल पुट देवनमल, भगवान दास पुट टीकचंद, हितेश कुमार पुट सुरेश कुमार, संदेश कुमार पुट हरीश कुमार, तमाची पुट कुंवजी, सुभाष चंद्र पुट जयरामदास, दर्शनलाल पुट जगुमल, परमानंद पुट मोती, अब्दुल अजीज पुट मोहम्मद अमीन, हरीश बाबू पुट लतिकमल, चंद्र कुमार पुट राणोमल, ओम प्रकाश पुट रांझोमल, आमना दी अब्दुल सत्तार, सोपदार पुट एहसान, अब्दुल रहमान पुट अब्दुल्ला, पहलाज पुट रणमल, वैयल पुट मोहम्मद आलम, एहसान पुट यामीन, मोहम्मद ईसा पुट बुढ़ो खान, मोहम्मद रमजान पुट अलारिनो हसनैन अली शाह पुट फखरुद्दीन शाह, भरत पुट भेरूलाल, गोविंद कुमार पुट चमनलाल, किशोर कुमार पुट भवानीलाल, गणेश कुमार पुट जयराम, कमलेश कुमार पुट भवानी शंकर, बुरहान पुट दीन मोहम्मद, अमीर हुसैन पुट शहमीर, खानजी पुट लाखोमल, अजीजुल्लाह पुट मोहम्मद हयात, आबिद अली पुट मोहम्मद हाशिम, राजेश कुमार पुट उगोमल, हयात पुट मोहम्मद मल्हार पुट मोहम्मद मूसा, मोहम्मद शरीफ पुट मोहम्मद मुरीद, सागर पुट अशोक, कयूम पुट मिस्री, मयाबाई धी कमल कुमार, अशोक कुमार पुट मोहनलाल, मोहम्मद सैफल पुट फकीर वली मोहम्मद, अशोक कुमार पुट मंजो, मुकेश कुमार पुट पीरू प्रताप राय, पीरू आए या भेरू आए, पे भेजी खबर नथी पे, प्रताप राय पुट लद्दूमल, कुर्बान अली पुट खुदा बख्श रहमतुल्लाह पुट सुलेमान, अब्दुल रहमान पुट अली मोहम्मद, नूर नबी पुट अब्दुल खालिक, मुकेश कुमार पुट मोहनलाल, मंजूलाबाई धी तिरपाल दास, उर्मिलाबाई धी मुकेश कुमार, मोहम्मद सलीम पुट महराज, हरीश कुमार पुट हाथीराम, नंदलाल पुट दयालचंद, अहमद अली पुट मोहम्मद तालिब, जुल्फकार अली पुट दोसू, करमचंद पुट अमरोमल, करीम बख्श पुट मीर मोहम्मद, होतचंद पुट टीकमदास, नरसिंह पुट धनोमल, नवाज अली पुट मंगियो, रमेश कुमार पुट राण सिंह, कुर्बान अली पुट मोहम्मद रहीम, शौकत अली पुट जलालुद्दीन, अता मोहम्मद पुट सोबदार खान, असगर अली पुट सराजुद्दीन, वसायो पुट सालेह, अब्दुल जब्बार पुट मोहम्मद अवैस, कलंदर बख्श पुट मोहम्मद सुमार, जितेंद्र पुट बंसीधर, नूर मोहम्मद पुट साइंदाद, मोहम्मद अली पुट मतारो, खलीक जमा पुट मोहम्मद रहीम, असद अली पुट अब्दुल हई, पवन कुमार पुट सुरेश कुमार, छोकरी जो नालो है या छोकरे जो घनश्याम जो पुट है या धी है,
रमेश कुमार पुट सरवण, मोहम्मद साजन पुट मोहम्मद बुरहान, संजय कुमार पुट चमन लाल, अब्दुल लतीफ पुट लाल मोहम्मद, गुलाम मुस्तफ़ा पुट हौद खान, नवल राय पुट काकूमल, अब्दुल रऊफ पुट जादम अली, अमीर अली पुट मीर मोहम्मद, ताज मोहम्मद पुट मोहम्मद हसन, अमीर हसन पुट शौकत अली, तीरथ कुमार पुट वींजराज, अब्दुल अजीज पुट मोहम्मद सालेह, अब्दुल हई पुट महमूद, अब्दुल हक पुट मोहम्मद मलूक, अब्दुल करीम पुट मोहम्मद सुमार, अब्दुल लतीफ पुट हाजी ओबायो, अब्दुल मजीद पुट मोहम्मद सलीम, अब्दुल कयूम पुट अब्दुल्ला, अब्दुल रज़ाक पुट हमीद, अब्दुल सलाम पुट मोहम्मद खट्टी, अब्दुल सत्तार पुट मोहम्मद हसन, अब्दुल वाहिद पुट अमीर अली, अबू बकर पुट अब्दुल रहीम, अहमद अली पुट फजलुद्दीन, अली अकबर पुट वसायो, अली असगर पुट मोहम्मद हुसैन, अली मोहम्मद पुट भूरो, अली मोहम्मद पुट मोहम्मद सौराब, अला जुड़ियो पुट अब्दुल मालिक, अलाउद्दीन पुट अब्दुल्ला, अमीन मोहम्मद पुट अली मोहम्मद, आमना दी मोहम्मद सुलेमान, अमीर अली पुट जान मोहम्मद, अमीर हसन पुट अमीन मोहम्मद, अरबाब अली पुट लीमो, बरकतुल्लाह पुट नेक मोहम्मद, धनी बख्श पुट अमीर बख्श, फकीर जान मोहम्मद पुट वली मोहम्मद, गुलाम मुस्तफ़ा पुट आदम खान, गुलाम रसूल पुट मोहम्मद हसन, गुलाम रसूल पुट शेर मोहम्मद, हाजी अहमद अली पुट मोहम्मद अकिल, हाजी पुट साईंदाद हाजरा दी अलाह जुड़ियो, हाकम अली पुट सैतो हुमेरा दी मोहम्मद हाशम, हुसैन पुट इसाक पुट अब्दुल्ला, जयसपाल पुट वेद व्यास, जमील अहमद पुट दोदो खान, कलीमुल्लाह पुट अला बचायो, करम अली पुट अला रिनो, खैर मोहम्मद पुट मोहम्मद अकबर, लियाकत अली पुट हबीब, लियाकत पुट वरियाम, महेश कुमार पुट खिमपाल दास, मियांदाद पुट अली खान, मुमताज अली पुट कमाल, महराज पुट अरबाब, मीहल पुट दोस्त मोहम्मद, मीर मोहम्मद पुट दोदो, मोहम्मद अयूब पुट अब्दुल्ला, मोहम्मद रफीक पुट अनवर अली, मिस्टर याकूब पुट अलानो, मोहम्मद हसन पुट सवागो खान, मोहम्मद आलम पुट मोहम्मद ओस्मान, मोहम्मद पुट अलावरायो, मोहम्मद अयूब पुट मोहम्मद इसाक, मोहम्मद हनीफ पुट लाल खान, मोहम्मद इकबाल पुट कायमुद्दीन, मोहम्मद इस्माइल पुट मोहम्मद मिट्टन, मोहम्मद अली पुट दिलदार खान, मोहम्मद सलीम पुट होत खान, मोहम्मद सुमार पुट बुरहानुद्दीन, मोहम्मद याकूब पुट मोहम्मद इलियास, नाले चंगो पुट मोहम्मद इसाक, नंगर पुट अला बचाए, नसीमा दी दोदो, नूर मोहम्मद पुट हबीबुल्लाह, परवीन दी अलारिनो, कमनिस्ता दी अता मोहम्मद, कमनिस्ता दी मोहम्मद अनवर, रबडिनो पुट जलालुद्दीन, रब नवाज पुट गुलाम मोहम्मद, रजिया दी मोहम्मद शफी, समीना दी गुलाम हुसैन, सनाला पुट सगुरो, शकील रहमान पुट अब्दुल करीम, शौकत अली पुट मोहम्मद हाशिम, सिकीलदो पुट नसरुल्लाह, सुल्तान पुट शरीफ, सैयद मुकीम शाह पुट अहमद अली शाह, तारक अजीज पुट दुरे खान, तस्कीन इकबाल पुट मोहम्मद इकबाल, यासीना दी रहमतुल्लाह, शहाबुद्दीन पुट मोहम्मद सलीम, इस्लामुद्दीन पुट दीन मोहम्मद, मुतलब पुट जमालुद्दीन, पारस याम साकी, छोकरा या छोकरिया, जीशान पुट मोहम्मद इब्राहिम, अब्दुल कयूम पुट अब्दुल करीम, असगर अली पुट मोहम्मद मुबीन, साबिर अली पुट निहाल, गुलाम हुसैन पुट जिमो खान, निजामुद्दीन पुट जान मोहम्मद, मुनीश कुमार पुट सरदार उमल, अजीजुल्लाह पुट तुराब अली, सुबेन छोकरी जो नालो आहे या छोकरे जो नालो आहे पुट अनवर अली ऐं फ़कीर मोहम्मद पुट मोहम्मद कासम शामिल आहिनि। दोस्तों जॾहिं त हिकु ग्रेड जे चोटी ॼणनि में नगजी पुट ॾाइयो, हारून पुट अला जुड़ियो, आरब पुट मोहिब अली, केशवलाल पुट हरीराम, मोहम्मद अयूब पुट मोहम्मद हुसैन, स्वरूपचंद पुट राणोमल, इमरान पुट अनवर अली, अशरफ पुट हाशिम, मंसूर पुट लौंग खान, मोहम्मद ओस्मान पुट आरब अली, वरियाम पुट लाल मोहम्मद, मोहम्मद याकूब पुट अब्दुल रहमान, अशरफ अली पुट अमीर अली, अली मोहम्मद पुट मोहसन, अब्दुल शकूर पुट सौराब, मोइनलाल पुट भीमो, शौकत अली पुट मोहम्मद इलियास, अब्दुल लतीफ पुट इमाम अली, जमील पुट सोमरो, मोहम्मद हाशिम पुट इनायत, फरीद अहमद पुट जिम्मो, मलूक पुट पीरू, सवाई सिंह पुट स्वरूप सिंह, वासदेव पुट नानक राम, खमीसो खान पुट मोहम्मद अली, मोहम्मद इब्राहिम पुट मीर हसन, जूजो पुट डेसर जी, मोहम्मद हनीफ पुट फैज मोहम्मद, जबल सिंह पुट कारोबा, मुकेश कुमार पुट मोइनलाल, मोहम्मद सिद्दीक पुट मोहम्मद हुसैन, लव कुमार पुट घनश्याम दास, मोहम्मद जिम्मन पुट अलानो ऐं रमेश पुट महेंद्रो शामिल आहिनि। जॾहिं त हिननि जाली भर्तियुनि में हुकूमती तौर सां वाॻियल ज़िले तरपारक जे तक़रीबन सभिनी बासर सियासी अॻवाननि ऐं कामोरनि जा पुट ऐं नियाणियूं शामिल आहिनि। हुकूमती तौर जे अहिड़नि माण्हुनि ऐं मुलाज़िमनि में करप्ट क्लार्क राण सिंह भील, हाशिम हिंगोर जो, रमज़ान समेजो, डॉक्टर चमन शर्मा, क्लार्क भवानीलाल सोनारोड, डीएचओ ऑफिस मिठी जे मुलाज़िम गुलाम जुनेजा जा माइट, श्यामदास प्रताप राय,
अर्जन कुमार, चमन लाल ऐं ॿिया शामिल आहिनि। लिस्ट में हिकिड़े पीउ जा ॿ पुट ऐं नियाणियूं शामिल आहिनि। हाणे ख़बर नथी पवे त इहे अलॻि अलॻि ज़ातियुनि जा आहिनि या माॻे हिकिड़े पीउ जो औलाद आहिनि। जीअं राजेश कुमार पुट अर्जन कुमार 15वीं ग्रेड में ऐं प्रेम कुमार पुट अर्जन कुमार ग्रेड 9 में। कुमारी पूजा धी श्यामदास 9 ग्रेड में SLT ऐं भविताबाई धी श्यामदास ग्रेड 9 में DT। कीमत राय पुट प्रभुलाल, अशोक कुमार पुट प्रभुलाल ऐं मनोज कुमार पुट प्रभुलाल 3 ॼणा प्रभुलाल जा पुट आहिनि ऐं ग्रेड 9 में DT। प्रदीप कुमार पुट प्रताप राय ग्रेड 9 में ऐं भरत कुमार पुट प्रताप राय ग्रेड 9 में ऐं AWI नूर मोहम्मद पुट साईंदाद ऐं हाजी पुट साईंदाद 2 ॼणा ग्रेड 9 में। ऐं अहिड़े क़िस्म जा इन लिस्ट में डबलिंग में ॿिया केतिरा ई नाला मौजूदु आहिनि। दोस्तों, मुबैना तौर ते इन जाली भर्तियुनि बाबति तइलीम खाते थरपारकर जे हिकु ऑफिसर पंहिंजो नालो ज़ाहिर न करण जे शर्त ते ॿुधायो त मज़कूरा 290 मुलाज़मनि वारी लिस्ट में तक़रीबन सभु जा सभु जाली ऑर्डर आहिनि। इन्हनि मुलाज़मनि मां काफ़ी ॼणनि जूं तइलीमी सनदूं ऐं डिग्रियूं बि जाली आहिनि, जेके यूनिवर्सिटियुनि ऐं बोर्डनि मां करायल जांच ऐं वेरिफिकेशन दौरान जाली साबित थी चुकियूं आहिनि। पर पोइ बि अहिड़नि जाली मुलाज़मनि ऐं भर्ती कंदड़नि ख़िलाफ़ का बि कानूनी कार्रवाई न कई वई आहे ऐं इहे ॿिन्ही हथनि सां क़ौमी ख़ज़ाने खे लूटी रहिया आहिनि। ऑफिसर मूजिब अहिड़े क़िस्म जूं हिन जमहूरी दौर में जाम भर्तियूं थियूं आहिनि, सवनि न पर हज़ारनि में थियूं हूंदियूं। तइलीम खाते समेत हर खाते में भींग लॻी पई आहे, केरु बि पुछण वारो न आहे। वॾनि जांच पड़ताल दौरान पतो पियो त अॻूणे करप्ट कामोरे सरगवासी लीलाराम माली तइलीम खाते थरपारकर में 2008-9 खां 2015 ताईं मतिलबु हिते मिठी में मुक़ररु थियल हो ऐं हिन सियासी आशीर्वाद ऐं पंहिंजे मनपसंद करप्ट क्लार्कनि जे टोले जी मिली भगत सां 1000 खां वधीक जाली भर्तियूं कयूं ऐं 4 साल अॻु मिठी में पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे उन वक़्त जे तइलीम खाते वारे सूबाई वज़ीर निसार खोड़े हथां बि 10-12 जाली ऑर्डर ॾियारिया हुआ। उन खां अलावा तइलीम खाते में वर्ल्ड बैंक SMC जे फंडनि ऐं मख़सूस तइलीमी बजट समेत जाली भर्तियुनि ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ मदनि में मुबैना तौर ते 30 करोड़ रुपयनि जी करप्शन कयई। एंटी करप्शन समेत केतिरनि ई इदारनि में इंक्वायरियूं बि हलियूं ऐं केस बि दाख़िल थिया। संदसि नालो करप्ट कामोरनि जी लिस्ट में ऐं ECL में पिणु शामिल रहियो। इन खां अलावा लीलाराम माली जे दौरे हयाती में इहे बि ख़बरूं मीडिया में आयूं हुयूं त तइलीम खाते जूं 3-4 मुख़्तलिफ़ नंबरनि जूं गाॾियूं गुम आहिनि ऐं इन सिलसिले में लीलाराम माली ते ई इल्ज़ाम हणंदे ॼाणायो वियो हो त हिन इहे गाॾियूं मिठी जे हिकु बाअसर सियासी धुर खे गिफ्ट करे छॾियूं आहिनि। ॿिए तरफ़ फेसबुक ते उस्ताद लियाकत मीराणी मज़कूरा करप्ट डीओ बाबति 3 अप्रैल 2015 ते लिखियो हो त थरपारकर जो मशहूर ज़माना करप्ट तइलीम खाते जो साबिक़ EDO लीलाराम जेको आहे त ब्यूरो ऑफ करिकुलम यामशोरो जे पर माल खाराइण जे करे सदा ई सणबियनि पोस्टनि ते रहियो आहे। अहिड़ो हरामखोर राशि आहे जो सेशन 2008-9 में थरपारकर जे स्कूलनि जे फर्नीचर लाइ आयल 2 करोड़ 10 लख मां हिकिड़ी बेंच बि न वरिती। स्कूल जे साइंस जे मटीरियल लाइ आयल 1 करोड़ 75 लख मां को साइंस जो हिकिड़ो औज़ार बि न वरितो। कूड़ा बिल ठेकेदार सां वेही करे होटल सिटी गेट में ठाहिया। वॾेरनि जो बहितरीन चिमचो न आयल लीलाराम पीर मज़र खे अहिड़ो त हथायो जो हर 3 महीने पीर जो सेक्रेटरी फोन करे चवंदो हो त 8-10 लख पहुचाए, न त बदिली था करियूं, पोइ हीउ माल खणी कराची पहुचंदो। अब्दुल वहाब अब्बासी वांगुरु हीउ अलाए कॾहिं गिरफ़्तार थींदो। ख़ैर, लीलाराम माली तइलीम खाते जी भींग करे मरण वारो मरी वियो, पर तइलीम खाते में अहिड़ो त गंद ऐं गलीज़ भरी वियो आहे जंहिंखे जेकॾहिं न साफ़ कयो वियो त तर्जो तइलीम खातो अहिड़ो त बदबूदार थी वेंदो जंहिंजी ख़ाली धपी घणनि खे घायल करे सघे थी। सो असां सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, हाई कोर्ट ऑफ सिंध ऐं तइलीम खाते समेत नैब ऐं एंटी करप्शन जे इख्तियारनि खां मुतालबो था करियूं त तर्ज तइलीम खाते में थियल हज़ारें जाली भर्तियुनि ऐं करोड़े रुपयनि जी मुबैना करप्शन जी हिकदमि जांच करे ज़मीवारनि ख़िलाफ़ सख़्त कानूनी क़दम कयो वञे जीअं तइलीम खाते में कुझु बहितरी अची सघे। इन मुतालबे सां गॾु पाण पोस्टमार्टम प्रोग्राम खे पंहिंजी पुॼाणी ते पहुचायूं था ऐं वरी ईंदड़ ॿिए प्रोग्राम में कंहिं ॿिए खाते में थींदड़ मुबैना करप्शन ऐं जालसाज़ी जा सबूत खणी हाज़िर थींदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान दौलत वरी खे ॾींदा इजाज़त। साथ सलामत रहे।